इस्लाम कोर्ट। रिपोर्ट फारूक बजीर। इस्लाम कोर्ट क़ौमी अवामी तहरीक पारां एहतिजाजी रैली कढी वई। क़ौमी अवामी तहरीक इस्लाम कोर्ट तरफ़ां ज़िले ऑर्गेनाइज़र सुभान बजीर, वकील शाहनवाज़ सिंह जो दानिश पिरमार, परशोत्तम पिरमार, राणो राठौड़, हीरो मेंगवाड़, भरतलाल जी अॻवानी में नादरा ऑफिस खां मेन चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध खे अक़लियत में तब्दील करण लाइ 20 लख गैर क़ानूनी तौर रहियल परदे खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾिना विया आहिनि त ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान जूं हालतूं ख़राब थींदे ई हज़ार अफ़गाननि खे सिंध में रहाइण लाइ हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमतूं सरगर्म आहिनि, जेकी साज़िशूं सिंध में सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण ऐं हिते हिकिड़ो नओं इसराइल क़ाइमु करण जूं आहिनि। क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे त सिंध में वधीक पनाहगीरनि ते बंदिश लॻाई वञे। लखे पनाहगीरनि सॼी सिंध में मिल्कियतूं ऐं गैर क़ानूनी तौर कब्ज़ा कया आहिनि। सिंध हुकूमत फ़ौरी जोगा उपाउ वठे ऐं पनाहगीरनि खे कैंपुनि ताईं महदूद कयो वञे। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे 16 लख मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण दरअसल 16,000 ख़ानदान जो मइशी तौर क़त्ल आम करण आहे। क़ौमी अवाम तहरीक ऐं सिंध जा माण्हू चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कनि त बेरोज़गार थियल हज़ार माण्हुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़िन वारे फ़ैसिले खे मुस्तरद कयो वञे। अॻवाननि वधीक चयो त अरसा सिंध खे हिसे जो पाणी फ़राहम नथो करे। सिंध खे भरपट ऐं बयाबान बणाइण लाइ डेमनि खे तामीर करण जूं साज़िशूं सिटियूं पियूं वञनि। ॿिए तरफ़ सिंध खे जेको पाणी मिले थो उन ते सिंध हुकूमत जा वज़ीर ऐं हुकूमती वॾेरा ऐं जागीरदार ज़बरदस्ती चोरी कनि था। नतीजे में सिंध जे आम आबाद घरनि ऐं शहरनि खे पीअण लाइ ढुक पाणी बि नसीब नथो थिए। अॻवाननि वधीक चयो त थरकोल में धुरदारियुनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं हिते जे मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां माटेली मां वारो सलूक बंदि कनि ऐं सिंध खे ॿियनि सूबनि वांगुरु तालीम, रोज़गार, पाणी ऐं बुनियादी सहूलतूं मीरट जी बुनियाद ते बिना कंहिं तफ़रीक़ जे ॾिनियूं वञनि।